ब्रेकिंग न्यूज़ हवासा कराची में शेयर कंदासीं। चीन में ऑरेंज लाइन ऐं सिंध पीपल्स इंट्रासिटी बसन जी पहिरीं खेप कराची पहुची वई आहे। सुदसमा ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे ट्वीट कयो आहे त पहिरीं मरहले मां 49 बसनि जी खेप बंदरगाह ते पहुची वई आहे। बाक़ी रहियल बसनि खे हिकु महीने अंदरि मरहलेवार आंदो वेंदो। कराची में ख़बर आवाज़ शेयर कई पिया। चीन में ऑरेंज लाइन ऐं सिंध पीपल्स इंट्रासिटी बसन जी पहिरीं खेप कराची पहुची वई आहे। सुदसमा ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे ट्वीट कयो आहे त पहिरीं मरहले मां 49 बसनि जी खेप बंदरगाह ते पहुची वई आहे। बाक़ी रहियल बसनि खे हिकु महीने अंदरि मरहलेवार आंदो वेंदो। कराची में वाक़ आगाह कई पिया। चीन में ऑरेंज लाइन ऐं सिंध पीपल्स इंट्रासिटी बसन जी पहिरीं खेप कराची पहुची वई आहे। सुदसमा ऐं ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण कराची वासियुनि खे ख़ुशख़बरी ॾींदे ट्वीट कयो आहे त पहिरीं मरहले मां 49 बसनि जी खेप बंदरगाह ते पहुची वई आहे। बाक़ी रहियल बसनि खे हिकु महीने अंदरि मरहलेवार आंदो वेंदो। कराची में तफ़सील मालूम कंदासीं शबीर लाशारी खां। जी शबीर। ही सिंध सूबे जे रवासियुनि लाइ हिकु वॾी ख़ुशख़बरी आहे त चीन मां 70 बसूं नयूं जेके आहिनि उहे बहरी जहाज़ ते कराची पहुची चुकियूं आहिनि। ही ऑरेंज लाइन मनसूबे लाइ 20 बसूं ऐं इंट्रासिटी मनसूबे लाइ 50 नयूं बसूं जेके आहिनि उहे कराची बंदरगाह ते हींअर पहुची चुकियूं आहिनि। इन हवाले सां ट्रांसपोर्ट वारे खाते जे अॻूणे सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह जो चवणु आहे त टोटल 250 बसूं जेके आहिनि उहे कराची समेत सूबे जे ॿियनि ज़िलनि अंदरि हलाइण जो मनसूबो आहे, जंहिंमां 70 बसूं जेके आहिनि उहे पहिरीं खेप में पहुची चुकियूं आहिनि। ही ऑरेंज लाइन लाइ 20 बसूं आहिनि ऐं बाक़ी 50 बसूं जेके आहिनि इंट्रासिटी शहरनि ॾांहुं रूट ते हलण लाइ जेके आहिनि उहे घुराई वियूं आहिनि ऐं 250 मां 70 बसूं पहुचियूं आहिनि। बाक़ी जेके बसूं आहिनि उहे बि जल्द अची वेंदियूं, जंहिंखां पोइ ऑरेंज लाइन ते 20 बसूं हलंदियूं ऐं जेके 50 बसूं ॿियूं आयूं आहिनि उहे इंट्रासिटी रूट ते हलंदियूं। जी मेहरबानी शबीर तफ़सीलनि जे लाइ।